हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन, आफ्ताब इब्राहिम दोस्तों। अॼु वरी अरसे खां पोइ तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में हिकिड़ी ख़ुशख़बरी सां गॾु हाज़िर थियो आहियां। काफ़ी दोस्तनि जा मैसेज आया पिया त यार आफ्ताब अॼुकल्ह वीडियोज़ नथो ठाहीं, कहिड़े मसइलनि में फाथो पियो किथे घुमे। सो बसि ज़िंदगी जा कुझु मसइला मसाइल हुआ, उनजे करे बिज़ी हुयुसि थोरो ऐं न पियो ठाहे सघियुसि वीडियोज़। पर ख़ैर ख़ुशख़बरी इहो आहे त कैनेडियन गवर्नमेंट गुज़िरियल 2-3 महीननि खां पाकिस्तान जे लाइ वीज़ा पॉलिसी काफ़ी रिलैक्स करे छॾी आहे। उनमें इहो आहे त तव्हां ईज़िली विज़िट वीज़ा अप्लाई करे सघो था ऐं हिते अची सघो था। ऐं कैनेडा में अचण खां पोइ तव्हां जेकॾहिं कंहिं कंपनी में अप्लाई कयो था जॉब जे लाइ ऐं तव्हांखे उहो जॉब मिली थी वञे त पोइ तव्हां वर्क परमिट बि अप्लाई करे सघो था। ऐं 1 साल वर्क परमिट ते कमु करण खां पोइ तव्हां एलिजिबल थी वेंदो PR जे लाइ। ऐं PR अप्लाई करण खां पोइ जेकॾहिं तव्हांखे PR मिली थो वञे 3 सालनि ताईं तव्हां हिते स्टे कयो था त पोइ तव्हांखे कैनेडियन शहरियत में मिली वेंदी, यानी कैनेडियन पासपोर्ट तव्हांखे मिली वेंदो ऐं तव्हां कैनेडा जा शहरी थी वेंदो, सिटीज़न थी वेंदो। अच्छा, हाणे अचूं था पाण त जेको विज़िट वीज़ा आहे उन जो तरीक़ेकार छा आहे, उनमें कहिड़ियूं रिक्वायरमेंट्स आहिनि। ऐं चाहियां थो तकड़ि में इहे सभु शयूं ॿुधाए छॾियां ऐं तव्हां नोट डाउन कंदा वञो। सो उनमें इहो आहे त सभ खां पहिरीं रिक्वायरमेंट जेको आहे उहो आहे तव्हांजो बैंक बैलेंस। तव्हांजे बैंक में $7,000 खां $8,000 कैनेडियन हुजणु खपनि जेकॾहिं तव्हां महीने लाइ हिते अचो था। ऐं उहो पाकिस्तानी थींदा तक़रीबन 16-17 लख रुपया। ऐं बहितर इहो आहे त 20 लख खनि जेकॾहिं हुजनि त बहितर आहे। उहो सिर्फ़ु तव्हांजे अकाउंट में शो करणा आहिनि, ॾियणा न आहिनि तव्हांखे। हिन एप्लीकेशन जी फ़ीस जेको आहे उहो $180 आहे, माना तक़रीबन 70,000 रुपया पाकिस्तानी, जेकॾहिं तव्हां पाण अप्लाई कयो था। जेकॾहिं कंहिं एजेंट जे थ्रू कयो था त पोइ 50,000-60,000 उहो बि वठी सघे थो, या $1 जेको बि आहे। पर बहितर इहो आहे त जेकॾहिं तव्हां पाण अप्लाई करणु चाहियो, बिज़ी न आहियो, कंहिं जॉब वग़ैरह में न आहियो त पाण अप्लाई कयो, न त तव्हां कंहिं कंसल्टेंट जे थ्रू बि अप्लाई करे सघो था। ख़ैर, सो हाणे रिक्वायरमेंट्स इहो आहिनि त हिकिड़ो त तव्हांखे अकाउंट में 15 खां 20 लख रुपया शो करणा आहिनि ऐं उहो डायरेक्ट खणी कंहिंखां विझराइणा न आहिनि। उहो तक़रीबन तव्हांखे 6 महीननि जी हिकिड़ी ट्रांजेक्शन शो करणी आहे। कॾहिं 2 लख विझराया, वरी 50,000 कढाया, वरी 2-3 लख विझराया, वरी $1 लख कढाया, ईअं माना हिकिड़ी ट्रांजेक्शन शो करणी आहे 6 महीननि जी। ऐं उनखां अलावा ॿी रिक्वायरमेंट जेको आहे डेफिनेटली पासपोर्ट खपे तव्हांखे। पासपोर्ट तव्हांजो 10 सालनि जो ठहियलु हुजणु खपे, छो जो जेतिरी तव्हांजी पासपोर्ट जी वैलिडिटी हूंदी तव्हांजो वीज़ा ओतिरो ई लॻंदो। जेकॾहिं 5 सालनि जो आहे त 5 सालनि जो लॻंदो, 10 सालनि जो आहे त 10 सालनि जो लॻंदो। कोशिशि कयो जॾहिं बि पासपोर्ट ठाराहियो, इहो मतिलबु सिर्फ़ु हिन वीज़ा लाइ नथो चवां, ओवरऑल चवां थो, जॾहिं बि पासपोर्ट ठाराइणु वञो त 10 सालनि जो ई ठाराईंदा कयो, 5 सालनि जो न। अच्छा, टीं रिक्वायरमेंट जेको आहे तव्हांजो डेफिनेटली NIC ठहियलु हुजणु खपे। ऐं उनखां अलावा तव्हांजो FRC नादरा जो हिकिड़ो डॉक्यूमेंट हूंदो आहे, फैमिली रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, उहो ठहियलु हुजणु खपे। ऐं जंहिंमें तव्हांजी सॼी फैमिली डिटेल्स हूंदी आहे, तव्हांजो नालो, तव्हांजे वालिदैन जो नालो, भाइरनि भेनरुनि जो सॼो रिकॉर्ड हूंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहो त जेकॾहिं तव्हां मैरिड आहियो ऐं ॿार बि आहिनि त पोइ कोशिशि कयो त तव्हां अकेलो अप्लाई कजो, छो जो जेकॾहिं ॿारनि सां गॾु अप्लाई कंदो त उहो वीज़ा रिजेक्ट थियण जा चांसिस वधीक आहिनि। जेकॾहिं तव्हां सिंगल आहियो त उन में तव्हांजे पेरेंट्स जो शो कजो त भई मुंहिंजा पेरेंट्स वापसि मुल्क में रहनि था ऐं मुंहिंजा वापसि पाकिस्तान में स्ट्रॉन्ग टाइज़ आहिनि, त जीअं केस तव्हांजो मज़बूत थी वञे। कंहिं बि अहिड़ी शइ खे तव्हांखे मैंशन न आहे करणो जंहिंमें उन्हनि खे इहो लॻे त शायदि हीउ ॿारनि बचनि समेत हिते अचे पियो, हिते अची जेको सो इलीगली स्टे कंदो। सो अहिड़ियुनि शयुनि जो ख़्यालु रखिणो आहे। ऐं ॿियो इहो आहे त हिते अची काफ़ी माण्हू असाइलम जे लाइ ट्राए कनि था। सो कोशिशि कयो त इहा शइ न कयो। ठीकु आहे, हिकिड़ो वेलफेयर मुल्क आहे, तव्हां जेकॾहिं हिते अची इहो कमु कंदो त तव्हांखे ॾेई बि छॾंदो इहो, पर आउं चाहियां थो त कोशिशि कयो त इहा हरकत न कजो, छो जो जॾहिं हीउ मुल्क असांखे एतिरियूं सहूलियतूं ॾिए थो, एतिरो असांजो ख़्यालु रखे थो, त असांखे उनखे एक्सप्लॉइट न करणु खपे। अच्छा, हीअ 4 शयूं। उनखां अलावा जेकॾहिं तव्हां उतां खां ई कंहिं जॉब जे लाइ अप्लाई कयो था त पोइ वरी तव्हां विज़िट वीज़ा अप्लाई कोन कंदो, पोइ वरी डायरेक्टली तव्हां वर्क परमिट बि अप्लाई करे सघो था। उहो हिकिड़ो अलॻि टॉपिक आहे, उन ते वरी कॾहिं ॿीहर वीडियो ठाहींदासीं। पर ख़ैर, उन में एप्लीकेशन में तव्हांखे इहो लिखिणो आहे त भई आउं महीने लाइ हिते अचणु चाहियां थो ऐं घुमणु चाहियां थो। ऐं पोइ उन में जॾहिं तव्हां टिकट वठंदो त उहो बि रिटर्न टिकट उन में शामिलु हुजणु खपे, त भई हीअ फलाणी तारीख़ ते आउं ईंदुसि ऐं फलाणी तारीख़ ते हितां खां निकिरी वेंदुसि। सो ख़ैर, इहे सभु रिक्वायरमेंट्स तव्हां ज़हन में रखिजो। ऐं हिन वीडियो जे हेठियां आउं लिंक बि ॾियां थो जिते तव्हां पंहिंजो प्रोफाइल ठाहे सघो था। ऐं प्रोफाइल ठाहिण खां पोइ उन में सभु डॉक्यूमेंट्स इहे आहिनि, इहे तव्हांखे अपलोड करणा पवंदा। $180 फ़ीस कयो ऐं कैनेडियन वीज़ा अप्लाई कयो। ऐं उनखां पोइ जेकॾहिं तव्हां कैलगरी अचो था त पोइ मूंसां राब्तो कजो, कचहरी कंदासीं। इन सां गॾु पंहिंजे होस्ट ऐं दोस्त आफ्ताब इब्राहिम खे इजाज़त ॾींदा। जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सन सलामत, साथ सलामत।